सवाल कयो आहे अमजद अली चन्ना। उहो त चए त साओ कलर या कारे कलर जा कपिड़ा पाए सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कारो कलर मुहर्रम जे अलावा ॿियनि महीननि जे अंदरि पाए सघिजे थो, इन में को बि हर्ज न आहे। अलबत्ता मुहर्रम जे अंदरि कारे लिबास पाइण खां मना हुआ ऐं उनजो सबबु इहो आहे त इन सां बिदती माण्हुनि सां मुशाबत थिए थी ऐं बिदती माण्हुनि सां मुशाबत रखणु नाजाइज़ आहे ऐं उन खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। जीअं हदीस मुबारका में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। जंहिं शख़्स कंहिं क़ौम सां मुशाबत रखी त उहो गोया के उन्हनि मंझां आहे। इन जे करे उन्हनि सां मुशाबत रखण खां मना आहे। अलबत्ता ॿिया महीना जेके बि आहिनि उन्हनि में कारो लिबास बि पाए सघिजे थो, अहिड़े तरीक़े सां साओ लिबास बि पाए सघिजे थो ऐं कारे ऐं साए लिबास जो गोॾ बि ॿधी सघिजे थी। इन में को हर्ज न आहे। इन्हनि जा दलील हीअ आहिनि त सुनन नसाई ऐं सुनन अबी दाऊद में हदीस मुबारक हुआ। हज़रत अबू रिस्मा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। उन चयो त राइतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़्तुबु व अलैहि बुरदाने अख़दराने। मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो पाण ख़ुतबो इरशाद फरमाए रहिया हुआ। उन दौरान पाण खे 2 सायूं चादरूं पहिरियल हुयूं। इन जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त अल मुराद बिस्सौबैन अल इज़ारु वर्रिदाउ। इन सावन 2 कपिड़नि मां मुराद इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साई कपिड़े सां गोॾ ॿधी हुई ऐं ॿियो वरी पंहिंजे जिस्म अतहर ते रिदा यानी चादर करे पहिरिया हुआ। अहिड़ी तरीक़े सां अल कामिल फ़ि तारीख़ जे अंदरि आहे त व उमर क़ाइमुन फ़ि शम्स फ़ी यौमिन शदीदिल हर्र अलैहि बुरदानी अस्वदाने इतज़र्र बिअहदिहिमा व लफ़ल आख़र अला रअसिही। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु ॾींहुं सख़्तु गर्मी जी मौसम जे अंदरि 2 कारा कपिड़ा पहिरे बीठा हुया। हिकिड़े सां पाण गोॾ ॿधाऊं ऐं ॿिए कपिड़े खे पाण मथे ते वेड़ियाऊं। इन रिवायत मां मालूम थियो त कारो लिबास पाइण जाइज़ आहे, अहिड़ी तरीक़े सां उन जी गोॾ ॿधण बि जाइज़ आहे। बज़ माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त कारो लिबास काबतुल्लाह शरीफ़ जे गिलाफ सां निस्बत रखे थो ऐं अहिड़ी तरीक़े सां साओ लिबास गुंबज़ ख़ज़रा सां निस्बत रखे थो त इन जे करे उनखे इस्तेमालु नाहिनि कंदा। ऐं त चवां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सुन्नत मुबारक हुआ। इन जे करे अदब पंहिंजी जाइ ते हुज़ूर जो फ़रमान अदब खां वधीक आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।